नाज़िन शाहजी मशीन प्रेस क्लब जे सालियाने इलेक्शन में एसएस न्यूज़ रिपोर्टर नज़ीर हुसैन सोलंकी सदर चूंडिजी वियो आहे। शाहजी मशीन प्रेस क्लब जे इलेक्शन में इतफ़ाक़ राय सां साल 2023 लाइ बॉडी चूंडिजी वई, जंहिं दौरान एसएस न्यूज़ रिपोर्टर नज़ीर हुसैन सोलंकी सदर थी वियो आहे, जॾहिं त बाकर अली सीनियर नायब सदर, वकार सोलंकी ऐं ज़ुल्फ़कार सेतो नायब सदर, अलीदाद राजपर जनरल सेक्रेटरी, आसिफ रज़ा शाह जॉइंट सेक्रेटरी, मुख्तियार राजपर खजानची ऐं हैदर सोलंकी इतलात सेक्रेटरी चूंडिजी विया। अहिड़ीअ तरह वर्किंग कमेटीअ में जुमन सोलंकी चेयरमैन, जॾहिं त करम हुसैन, अब्दुल कादिर ऐं हाजी बशीर सोलंकी मेंबर थी विया आहिनि। उहिदेदारनि जी हलफ़बरदारी तक़रीब में यूसी गडेजी जे चेयरमैन रईस मदद अली शाहाणी, वाइस चेयरमैन वडेरो गुलाम नबी सहतो, यूसी सेठारजा बाला जे चेयरमैन डॉक्टर ज़ाकिर सोलंकी, ज़िले काउंसलर हाजी अब्बास राजपर ऐं टाउन कमेटी राणीपुर जे मेंबर मुरीद अब्बास सोलंकी ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। तक़रीब में प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते प्रेस क्लब जे नए सदर नज़ीर हुसैन सोलंकी साफ़ी बिरादरी ऐं इलाइक़े वासियुनि जा थोरा मञीदे पंहिंजे कलम वसीले मज़लूमनि जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाइण ऐं इलाइक़े जे मसइलनि खे उजागर करण जो इल्ज़ाम ज़ाहिर कयो।